चंपल पया था आहिनि दोस्तनि चयो जिते पैसा न कढी ते पार्टी में न कराईंदा सही ईअं कीअं पार्टी न थींदी साईं अरे चंपल चोरी कंदुमि पर पार्टी त थींदी हाय 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 पया था आहिनि पर ॿ खणंदुमि त वरी लिकायां काथे हिकिड़ो खणां तूं कहिड़ो खणां कहिड़ो हे खणां तूं हे सॼा न हेठि ई आहे अरे चंपल केर खणी वियो यार मुंहिंजा पेरो यार ये वञे त पेर त वञनि था इहे नई चंपल जा लॻनि था पेर त पेरे ते वञा थो ॾिसां थो काथे वञे थो पेरो इहो खैर तो आयो घर छा थी बोले साईं बाबा मस्जिद में नमाज़ पढ़ण वियुसि हाँ ख़बर न चंपल केर खणी वियो आहे मुंहिंजो ये मीरे पुट जा कम हूंदई आओ हाँ मां पाण ॾिठो आहियां आओ यार लॻे थो इहो हथड़ी हणंदो आहे इहो छोरो इहो हाँ मां पाण ॾिठो आहियां मां वञा थो घर वञा थो मां गर्मी भटा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मजा खैर तो आए खैर छा जो आहे तेरे उघाड़े आवा केर कढे तेरे कोई न मुंहिंजे कढ हाँ मस्जिद में चप्पल खणी आयो तो छोरो तुंहिंजे घर बि वियुसि मूंखे ख़बर पई उतार ते वेठो आहे अड़े एड़ियूं ॻाल्हियूं कंदा वञा हुन पुराणे ज़माने ते बाबा वो हिकिड़ो चक्कर ग़लती थी माथो थी मुंहिंजी औलाद इहो कमु न कंदी हाणे वॾा हथ हणां थो मां वॾा हथ आओ मूंखे ख़बर आहे तव्हांजी तव्हां वॾा हथ हणंदा आहियो पुट खे इहो सेखारियो थी मस्जिद में चोरी कर चप्पल अड़े अदा चोपल छॾे ॾिनाल मां हिकिड़ो चक्कर या जकाई मुंहिंजो पुटु इहो कमु न कंदो यार ईअं न कर मेरे तो पुट खणी वियो साईं मूंखे रस्ते में मिलियो उन बि मूंखे चयो त या मेरे जा पुट जा कम थी विये उहे हथ हणंदो थी उहो छोरो हाणे बि इते मां तोखे चक्कर ॾियां थो मां सभु कयांसि थो साढी करे सभु कयांसि थो तेरे रे जी बाजी अरे ॿुधाए त हे जो आयो आहे एतिरो वात हणंदो आयो आहे त में जेको मस्जिद दर त तुंहिंजो पुटु चंपल खणी आयो आहे हां छा तूं चोरी चोपलनि जी कई आहे सॼा हां मां कई आहे चोरी न कर मजाक न कर मां कई आहे चोरी बाबा मां बराबरि दोस्त मूंखे पार्टी न पिया ॾियनि चवनि पिया बाबा जेको आहे त पैसा पहिरियों खणी अचो पोइ पार्टी ॾींदा सही पोइ मां वटि पैसा कान हुया मां मजबूर चोरी चोरी कयां तूं पैसा ॾे बि ॾियणो मूंखे ॿुधई अरे न है काथे आए त खणी आ लुसे भेणा ए छान इहे मां चंपल इहा थी रेडियो करे पे मुंहिंजो पुट चोर न मुंहिंजा असां छॾे ॾिनी आहे वॾा हथ हणूं था हथ हणंदा इहे इनखे भलो तो पिनो ऐं मोहन राज तोखे चवां थो त कोई स्कूल पढ़ को सुठो कम कर को मदरसे वञी पढ़ तू वञा उहा आदत नथो छॾे हा मां अन्य चोपड़े जी कढ माना पैसा ॾियां त ठीकु आहे जेकर न त बस तू चोरी कंदे त सारा मजबूरी करनी पवंदी न मजबूरी करनी पवंदी रोज 50 रुपए त ॾियां थो न 50 रुपए काने पुरवाई दे 2025 ले तो बा 2025 हले थो त पोइ 2500 तोखे ॾियां ॾींहं में मां चोरी कंदुमि बाबा तूं ॾे मूंखे पैसा वधीक पैसा ॾे न त मां चोरी कंदुमि नंबर चोरी कंदे असांखे ख्वार करे छॾियो थी अड़े असां हिकिड़ो चक्कर चंपल खयासीं हाणे वॾो हथ हणूं था वॾो असांजो वरी पोयों खानदार बि चंपल चोर निकितो छा लख लानत